वक्त असांखे जंहिं मेहमान शख्सियत ज्वाइन कयो आहे उहे नई टही जा इंतहाई भलोड़ शाइर आहिनि। सुठा शाइर हुजण सां गॾोगॾु उहे सुठा नसर नवीस बि आहिनि ऐं नसर बि उन्हनि जो शानदार आहे। ऐं हींअर ताईं न रुगो हू सिंधी जेके अदबी हल्का आहिनि उन्हनि में पाण खे मञाए चुको आहे, पर उर्दू अदबी जेके हल्का आहिनि उन्हनि में बि माशाल्लाह उन्हनि जो सुठो नाव आहे। उन्हनि जी शाइरी खे उर्दू में बि तर्जुमो कयो वञे थो, पाण बि हू उर्दू में शाइरी कनि था। ऐं हींअर ताईं जेकॾहिं ॾिसूं अनवर सन राय हुजे या रहमतुल्लाह मांजोठी साहब हुजे, ख़ुदा बख़्श अबड़ो साहब हुजे ऐं ॿियनि केतिरनि ई माण्हुनि उन्हनि जी शाइरी जो उर्दू में बि तर्जुमो कयो आहे। हनीफ़ लाशारी खां वेंदे खोड़ अहिड़ा रागी आहिनि जिन उन्हनि जी शाइरी खे ॻातो बि आहे। ऐं उनखां वॾी ॻाल्हि जेकॾहिं उन्हनि जी शख़्सियत जो हिकिड़ो ॿियो जेको पहलू आहे त साईं अनवर पीरज़ादो साहब जेके कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि, उन्हनि जा फ़र्ज़ंद आहिनि। यकीनन मां सम्झी विया हूंदा ऐं ॻाल्हि करे रहियो आहियां अमर पीरज़ादे साहब जी। सो अमर साहब लख लाइक अव्हांखे भली कार चऊं था। अमर साहब कीअं आहियो? अमर साहब बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो? ऐं तानिया अमर जो तालुक़ु अहिड़े इलाइक़े सां आहे, सॼी सिंध खे ख़बर आहे। बलड़े जी मोहन जे दड़े जे भरिसां नंढड़ो हिकिड़ो ॻोठु आहे, पर जंहिंखे लिटल मास्को चयो वेंदो आहे। उतां जो न्याणियूं, उतां जा नौजवान, उतां जा पीरसन, शायदि ई को माण्हू हुजे जेको अदबी हल्के सां सलाहियल न हुजे, जेको शाइर न हुजे, जेको कहाणियूं न लिखंदो हुजे या जेको पढ़ंदो न हुजे सुठो। सो उन्हनि जी पूरी फैमिली, न रुगो फैमिली पर पूरो ॻोठु माशाल्लाह उनखे इहो एज़ाज़ हासिलु आहे। ऐं अमर उतां सां तालुक़ु रखे थो। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे जो उन्हनि पंहिंजे बाबा जे नाले सां नाज़रीन अनवर पीरज़ादो अकेडमी ठाही आहे, जंहिंजा मुंहिंजे ख़्याल में 16-17 किताब हींअर ताईं अची चुका आहिनि। अनवर पीरज़ादे साहब जे नाले सां हू उते मेलो बि कराइनि था पिया। तमामु घटि ईअं थींदो आहे जेके वॾियूं शख़्सियतूं असांखां रूहानी तौर ते त असां सां गॾु हूंदियूं आहिनि, जिस्मानी तौर विछड़ी वेंदियूं आहिनि, त उन्हनि जे जेके पोयर हूंदा आहिनि उहे उन्हनि खे यादि कनि। पर इहा तमामु सुठी ॻाल्हि हूंदी आहे जॾहिं बि असीं पढ़ंदा आहियूं अनवर पीरज़ादो अकेडमी तरफ़ां नवां जेके किताब अचनि पिया, सो ॾाढी ख़ुशी थींदी आहे। उनमें बि अमर जो अहम किरदारु आहे। महिरबानी। अमर सर सॉरी टू से अमांखे सुबुह डिस्टर्ब कयो आहे। काफ़ी उन्हनि खे वेट बि करिणो पियो, सो इहे थिए थो न इलाही। अच्छा अमर साहब, जेकॾहिं आगाज़ अव्हांजी शाइरी खां कजे त कहिड़ो शाइर ॿुधाईंदो? हिकु शाइर लाइ ख़ुशनसीबी आहे। मां चवंदी आहियां जेकॾहिं शाइर हुजे त शाइरी खां आगाज़ हुजे, सिंगर हुजे त सिंगिंग खां आगाज़ हुजे। बिल्कुलु। पोइ आउं बि हिकिड़ी फरमाइश कंदुसि धीअ जे हवाले सां, हुनजो हिकिड़ो मशहूरु नज़म मूंखे जेको ॾाढो वणियो आहे। हींअर अलाए छा ॿुधाईंदा पंहिंजी पसंदि ते? शुरूआत उन खां ई था कयूं। न, पोइ मां बि हिकिड़ी फरमाइश कंदसि सेल्फी वारी, कहिड़ो आहे उहो बि आहे न साइड इफेक्ट ऐं साइड इफेक्ट सेल्फी कल्चर। सवेर तव्हां ॻोठ बलड़े जी ॻाल्हि कई त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां हिकिड़ो ईअं सर्वे कयो त सिर्फ़ु बलड़े जी मां 60 खां वधीक किताब शाइरी ऐं अदब जा बलड़े जे मां प्रोड्यूस थिया आहिनि। अनवर पीरज़ादो उनजा त 20 खां मथे किताब आहिनि। मीर मोहम्मद पीरज़ादो, सत्तार पीरज़ादो, मसरूर आहे, गौस आहे, रहमत, साहिल, ज़ैद, ज़रार, असां सभु इन्हनि जे, ऐं शाह मोहम्मद पीरज़ादो, मलका, इन्हनि सभिनि जे बुक्स खे तव्हां मिलायो त 70-80 किताब सिर्फ़ु तव्हांखे बलड़े जी मां था प्रोड्यूस थियनि। ऐं शायदि सिंध में ॿियो को अहिड़ो ॻोठु हुजे जंहिंखे इहो एज़ाज़ हुजे। ॻोठु छा कंहिं शहर जा बि एतिरा कोन, इहो हाणे सर्वे थिए बलड़े जी हासिलात आहे माशाल्लाह। सो शाइरी नसीर सफ़र आहे, तव्हां सभु गॾु रहिया आहियो। ऐं हिकु नज़्म आहे जेको थोरो मक़बूल थियो आहे, धी सां वचन। सही। हे असल में मां पंहिंजी धीउ संभारा जे जॾहिं ॼाई हुई त उनखे इमेजिन करे, उनजे कैफ़ियतुनि खे इमेजिन करे लिखियो। नाज़ुक नंढड़े हथ सां मुंहिंजी आङुर पकड़े, मुंहिंजी अभम धीउ ॾिसे थी मूं ॾे। नाज़ुक नंढड़े हथ सां मुंहिंजी आङुर पकड़े, मुंहिंजी अभम धीउ ॾिसे थी मूं ॾे। ॼण त चवे थी अखियुनि सां, बाबा तुंहिंजी आङुर पकड़े, पंहिंजे पेरनि ते बीहंदसि मां। मूंखे एॾो प्यारु ॾिजां जेॾो पुट खे ॾींदो आहीं। मुंहिंजे खामिन ते बि पुट जे खामिन वांगुरु टहक ॾिजां तूं बाबा। बाबा मुंहिंजो दोस्त थिजां तूं। मुंहिंजा राज़ बि ॿुधजां बाबा, पंहिंजा राज़ बि मूंसां सलजां। मूंखे सा आज़ादी घुरिजे जेका तुंहिंजे लाइ रहे थी। मूंखे सा आज़ादी घुरिजे जेका तुंहिंजे लाइ रहे थी। मुंहिंजा ख़्याल बि दूर उॾामण था चाहिनि, पोइ कंहिं बि शिकारीअ जे ड्रिज खां तूं न उॾामण खां झलजां। मूंखे पंहिंजी राय ॾिजां पर मूं ते पंहिंजी राय न मढ़जां। मूंखे पंहिंजी राय ॾिजां पर मूं ते पंहिंजी राय न मढ़जां। तुंहिंजे लफ़्ज़नि खां वधि बाबा मां तुंहिंजे अमलनि मां सिखंदसि। तुंहिंजे लफ़्ज़नि खां वधि बाबा मां तुंहिंजे अमलनि मां सिखंदसि। मुंहिंजो जीवन साथी
कीअं हुजे सो तूं बि ॾसजां, वाह। पर हू केरु हुजे सो मूं ते छॾिजां। उहो मूं ते छॾिजांइ। वाह। मुंहिंजो जीवन साथी कीअं हुजे सो तूं बि ॾसजां, पर हू केरु हुजे सो मूं ते छॾिजां। वाह। मुंहिंजो मुड़ुसु किनो जे निकिरे उनखे तूं तक़दीर न चइजां, ॿारनि खे ज़ंजीर न चइजां। वाह। मुंहिंजा फ़र्ज़ भली तूं ॾसजां, पर मूंखां मुंहिंजो वजूद न खसिजां। मूंखे तुंहिंजे नेणनि में का वहशत कोई ख़ौफ़ न घुरिजे, मूंखे तुंहिंजे नेणनि में ख़्वाबनि जहिड़ी दुनिया घुरिजे, चैन अमुन ऐं राहत घुरिजे। पंहिंजा भरियल नेण खणी पंहिंजी धीउ जा नाज़ुक हथड़ा आऊं चुमी थो हाओ चवां, थो धीउ जे मुख ते मुर्क ॾिसां, थो धीउ जे मुख ते मुर्क ॾिसां। वेरी नाइस, ऐं जेकॾहिं हर पीउ ईअं बणिजे ऐं पंहिंजे न्याणियुनि जी ख़्वाहिशुनि जो ईअं एतिराम करे त शायदि असां ॾिसो न हाणे भले केॾियूं बि खणी दावाऊं कयूं, पर अॼु बि असांजी जेका न्याणी आहे उहा गुहाड़ी जी छांव वेठि ज़िंदगी पई गुज़ारे। भले असीं शहरनि में अची विया आहियूं, कुझु बि थी वियो आहे, पर जेका असीं पंहिंजे लाइ आज़ादी चाहींदासीं, पुटु कुझु बि कंदो वते हुन ते प्राउड फील कबो, पर असांजी न्याणी ख़ुदा न ख़ास्ता कुझु ही शायरी नसीर उहो आहे जेकी माशरे खे चेंज करे सघे थी, माण्हू जी सोच खे चेंज करे सघे थी। ही त शेरो शायरी थी वई। हिन सां गॾोगॾु छा मसरूफ़ियात आहे नवां जी? प्रोफेशनली मां फार्मासिस्ट आहियां ऐं उनजी हिकिड़ी प्रोफेशनल डिग्री आहे। मुंहिंजी जॉब बि हिकिड़ी मल्टीनेशनल फार्मा कंपनीअ में आहे, उते मां मैनेजर आहियां। त हिकिड़ो साइंस ऐं आर्ट जो हिकिड़ो गॾियल कॉम्बिनेशन आहे। आर्ट जे लिहाज़ खां अदब ऐं आर्ट सां दिलचस्पी आहे, साइंस वरी प्रोफेशनल लिहाज़ खां आहे। इन खां अलावा जीअं नसीर ॿुधायो, असांजी अनवर पीरज़ादो अकेडमी आहे ऐं बाबा जो छॾियल कमु हो। अॻु में सहेड़ियोसीं किताब आंदासीं, 20 खनि किताब आहिनि ऐं असां अकेडमीअ तरफ़ां ॿिया बि किताब छपराया, छो त असां इहो सम्झूं था त अनवर पीरज़ादे जो जेको फ़िक्र आहे उन सां सलाह ॾियल जेके ॿिया किताब बि आणे था सघूं। मुंहिंजा पंहिंजा बि किताब 2 अनवर पीरज़ादो अकेडमीअ तरफ़ां आया, ज़रार जो आयो, ज़ैद जो आयो, डॉक्टर मोहम्मद हसन जी आत्मकथा असां छपराई ऐं उनखे हाणे असां थोरो एक्सटेंड कयो। असां इहो अनवर पीरज़ादो मेलो कयो, त उनजो बेसिक मक़सदु इहो, तव्हां त पाण सिंध लिटरेचर फेस्टिवल जा ऑर्गेनाइज़र आहियो, तव्हांखे ख़बर आहे। त पोइ असां इहो सोचियो त हाणे शहरनि में त मेला थियनि था, पर मेलनि खे, अदबी मेलनि खे ख़ासि तौर ते ॻोठ में ट्रांसफर कजे ऐं जेका राइटर्स जी जनम भूमि आहे उनखे हिकिड़ो ट्रिब्यूट ॾिजे ऐं उतां जा जेके नौजवान आहिनि या उतां जो जेको शऊर आहे उन सां या इंटेलेक्चुअल माण्हुनि जी लहवे चढ़ थिए, उन्हनि जो तालुक़ु थिए। त बेसिक इहो ख़्वाबु हो जंहिंजे करे असां, इहो ॾुखियो कमु हो पर असां इन जी शुरूआत कई। अच्छा सर, हिकु आम माण्हू त हिन माशरे खे ॾिसे थो, पर हिकु शाइर पंहिंजे कहिड़े मतिलबु कीअं थो ॾिसे हिन माशरे खे, हिन जे हालात खे? कोरोना जहिड़ी वबा आई आहे, हिकु ॿिए सां माण्हू परे थी विया आहिनि, अव्हां कीअं था ॾिसो हिन शइ खे? असल में शाइर हिकिड़ो आदर्शी दुनिया जा ख़्वाब लहंदड़ माण्हू हूंदो आहे, उहो आइडियलिस्ट हूंदो आहे, उहो हिकिड़ी उनजे तसवर में जेका दुनिया हूंदी आहे उहा उनखे इम्प्लीमेंट करणु चाहींदो आहे। उहो इहो न ॾिसंदो आहे त इहो फिज़िबल आहे या न, उहो चवंदो आहे फिज़िबिलिटी ठाहिणु, इम्प्लीमेंट करणु ॿियनि जो कमु आहे, मुंहिंजो कमु उन आइडिया खे इम्प्लीमेंट करणो आहे। शाह लतीफ़े जी तव्हां शाइरी ॾिसो, उन इम्पॉसिबल ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं पोइ वक़्तु उन्हनि शयुनि खे पॉसिबल करे ॾेखारींदो आहे। बाक़ी कोरोना जे हवाले सां जेका तव्हां सिचुएशन था चओ त हिन कैफ़ियत मां सॼी दुनिया पई गुज़रे ऐं उन कोरोना ते तमामु घणो अदब लिखियो वियो आहे। मां हिकिड़ो नज़म तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि जेको मां कोरोना जी कैफ़ियत ते लिखियो आहे ऐं उहो ज़ाहिर उन ॿिन्ही किताबनि खां पोइ आयो आहे। ऐं हिकु नसरी नज़्म, हूअं त घणियूं शयूं लिखियूं आहिनि कोरोना ते, पर हे मां हिते हिन प्रोग्राम में हिकिड़ो नज़म तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि। ज़रूरु। नसरी नज़्म नसीर मां पाबंद शाइरी बि कई आहे, आज़ाद शाइरी भई नसरी नज़्म। त असांजे फ्रेंड लिस्ट में हाणे मरी वियल दोस्तनि जो तादादु ज़हरनि खां घणो थी वियो आहे। असांजे फ्रेंड लिस्ट में हाणे मरी वियल दोस्तनि जो तादादु ज़हरनि खां घणो थी वियो आहे। दोस्ती मरण सां डिलीट करे न आहे सघिबी, दोस्ती मरण सां डिलीट करे न आहे सघिबी। रोज़ को दिलि घुरियो पंहिंजी तस्वीर जो कतबो खणी सोशल मीडिया जे ताज़ियती बुक ते लुड़कनि सां लिखाए पियो। दोस्ती मरण सां डिलीट करे न आहे सघिबी। रोज़ को दिलि घुरियो पंहिंजी तस्वीर जो कतबो खणी सोशल मीडिया जे ताज़ियती बुक ते लुड़कनि सां लिखाए पियो।
सोशल मीडिया कब्रिस्तान थी वई आहे। सोशल मीडिया कब्रिस्तान थी वई आहे। कंहिं प्यारे खां मोकिलाए बि नथो सघिजे। कंहिंजे जनाज़े में वञणु बद अख़लाक़ी, कंहिंसां रूबरू ताज़त करणु ऐब थी वियो आहे। आइसोलेशन में ॾुखियनि साहनि सां जीअंदड़ माण्हुनि घर भातियुनि जा साह कढी छॾिया आहिनि। आइसोलेशन में ॾुखियनि साहनि सां जीअंदड़ माण्हुनि घर भातियुनि जा साह कढी छॾिया आहिनि। 14 ॾींहं 14 साल था लॻनि। 14 ॾींहं 14 साल था लॻनि। नंढा ॿार माइरुनि खां सवाइ सुम्हण ते हैरान आहिनि। उन्हनि लाइ निंड ई ड्रिज जो ख़्वाब थी वई आहे। नंढा ॿार माइरुनि खां सवाइ सुम्हण ते हैरान आहिनि। उन्हनि लाइ निंड ई ड्रिज जो ख़्वाब थी वई आहे। सुभाणे छा थींदो, कंहिंजो वारो ईंदो, मौत जी मुंद छायल आहे। सुभाणे छा थींदो, कंहिंजो वारो ईंदो, मौत जी मुंद छायल आहे। बाज़ारुनि में मौत जी ख़रीदारी जारी आहे। मौत जी वॾी सेल लॻल आहे। ज़िंदगी ख़तम थी रही आहे। वाह, ज़िंदगी ख़तम थी रही आहे। ऐं बिल्कुलु अमर भाउ, मूंखां बि ईअं माना अॼु ॾींहं ताईं जेके बि मुंहिंजा के मिट माइट दोस्त विछड़ी विया हुजनि, जॾहिं खां हिन सोशल मीडिया जहान में पाण आहियूं, मूं अॼु ॾींहं ताईं पंहिंजे मोबाइल मां हुन जा नंबर डिलीट न कया हूंदा, न को मुंहिंजे फ्रेंड लिस्ट में अॼु बि उहे आहिनि। जॾहिं मां हेठि मथे कॾहिं कंदो आहियां त ॾिसंदो आहियां, वरी मूंखां इहो न थी सघंदो आहे ऐं अव्हां खां बि न थिए, कंहिंखां बि थींदो। मुंहिंजे मोबाइल में अॼु बि उहे खोड़ माण्हू आहिनि जेके दुनिया में न आहिनि, पर उन्हनि खे ॾिसणु ताज़ो। मुंहिंजो अंग्रेज़ी जो टीचर हो असांजो साईं आफ्ताब चारण साहिबु, यंग सफ़र 35-38 साल उनजी एज, उहे विछड़ी विया त यकीन कोन पियो अचे। सिंध यूनिवर्सिटी में अंग्रेज़ी डिपार्टमेंट जा उहे टीचर हुआ। सो हाणे उनखे असीं कीअं डिलीट कयूं, मिसाल या पंहिंजे मोबाइल मां, बसि उनखे जॾहिं ॾिसंदो आहियां त मूंखे वरी उहे सॼियूं शयूं, सो अव्हां जीअं हिन में ज़िक्र कयो आहे, सो हाणे मौत जी मुंद छायल आहे ऐं दुआ आहे। सो नेठि पाण उनखां बि पार पवंदासीं। इंसान ज़ात जेका आहे उन अॻु में बि अहिड़ियूं खोड़ मुश्किलातूं उनखे फेस कयो आहे। सुठी यादूं रहिजी वेंदियूं आहिनि, इंसान रहनि न रहनि, सुठी यादूं रहिजी वेंदियूं आहिनि। वीवर्स, हाणे टाइम थियो नंढी शॉर्ट ब्रेक जो, वापसि मोटी ईंदासीं, असां सां गॾु रहिजो। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार। अमर पीरज़ादो असां सां गॾु मौजूदु आहे। उन्हनि सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि थींदियूं ऐं उन्हनि खां असीं शाइरी बि ॿुधंदासीं। अमर भाउ, जीअं पाण पहिरें कचहरी कईसीं पे वेठे गेस्ट रूम में चांहि बि पीतीसीं, त अमर भाउ जो त नालो ई अमर आहे, त हिननि खे अमर थियण जी ज़रूरत ई कोन्हे, ॼमंदे ई अमर आहिनि माशाल्लाह। ठीकु आहे। उन खां पोइ ज़ाहिर आहे इश्क, अमर पीरज़ादे साहिब जेको ॿियो किताब आहे उहो इश्क खां पोइ डायरेक्ट ई फना ते वञी पहुता आहिनि। इश्क खां फना वारो सफ़र कीअं थी वियो? इहो मूंखां अक्सर सवाल कंदा आहिनि त तव्हांजी शाइरीअ खे त फना न आहे, पोइ तव्हां इहो फना ॾे काॾे हलिया? किताब आहे बि असां वटि, पर मां सम्झां थो मुंहिंजे ॿिन्ही किताबनि जो हिकु ई नालो आहे, इश्क ऐं फना ॻाल्हि साॻी आहे। जंहिं इश्क कयो आहे उहो फना वठंदो आहे, ऐं जंहिं फना न वरिती आहे उन इश्क। तॾहिं तव्हां ही ॿई किताबूं गॾु रखंदा आहियो, पहिरां इश्क पोइ फना। अमर ऑलरेडी आहिनि। अमर ऑलरेडी आहिनि। चित्रा सिंह हिकु गज़ल ॻाईंदी आहे, इश्क फना का नाम है, इश्क में ज़िंदगी न देख, ज़र्रा आफ़ताब बन, जलवे में रोशनी न दे। त उहो माना इश्क नालो ई फना आहे। त मां त ॼण त तसलसल आहे इश्क जो फना, ऐं ॼण त साॻी कैफ़ियत आहे। सही। अच्छा, जीअं पाण उथंदे ई अव्हां खां फरमाइश थी त न्याणी वारो नज़म अव्हां ॿुधायो, त उन करे अव्हांजी हिकिड़ी का अदबी हल्कनि में सुञाणप फेमिनिस्ट शाइर तौर बि आहे। रोमांस ते बि अव्हांजा सुठा माना सुठी शाइरी कयो पिया था, गज़ल बि आहिनि अव्हांजा, गीत नज़म बि, पर इहो जेको फेमिनिज़म वारो घणा माण्हू वरी इन खां लहराईंदा आहिनि, पर अव्हांखे कीअं थींदो आहे, प्राउड फील थींदो आहे जॾहिं केरु अव्हांखे फेमिनिस्ट पोइट चए? बिल्कुलु, माना फेमिनिज़म त मां सम्झां हिकिड़ो इंसानियत जो जेको आहे हिकिड़ो बुनियादी आहे, जेको इंसानु आहे फेमिनिस्ट ज़रूरु हुजणु घुरिजे। असां शाह लतीफ़ खे बेटाईअ खे फेमिनिस्ट शाइर चवंदा आहियूं। ख़ुदि मुंहिंजो वालिद अनवर पीरज़ादो हुनजी हिकु सुञाणप फेमिनिस्ट आहे। फेमिनिज़म जी माना ई इहा आहे त
बराबरी इंसान खे तव्हां बराबर सम्झो। हाणे जेको औरत खे बराबर नथो सम्झे त उहो ज़ाहिर आहे उहो फेमिनिस्ट न आहे, ऐं जेको फेमिनिस्ट न आहे माना उहो बराबरीअ ते यकीन नथो रखे। कंहिं क़िस्म जो इस्तेसाल जेको इंसानी रवैयनि जे बुनियाद ते ऐं जे तव्हां रखो था त पोइ तव्हां फेमिनिस्ट न आहियो। त ऐं इहा मुंहिंजी का शौरी कोशिशि न आहे, पर ज़ाहिर आहे असां वटि जीअं त इहा रोशन ख़्याली घटि आहे। जीअं मां तव्हांखे धीउ ते नज़म ॿुधायो या औरतुनि ते जेके ॿिया नज़म, त इहा ॼण त हिकिड़ी सुञाणप मिली वई आहे जेका शौरी न आहे, पर ॼण त उन्हनि कैफ़ियतुनि मां, छो त अहिड़ी शाइरी शायदि घटि थी थिए या सिर्फ़ु औरतुनि जे वातां थी थिए, मर्द उहो वॉइस नथा बणिजनि। त पोइ अहिड़े क़िस्म जूं शाइरी, हाणे मां हिकिड़ो नंढड़ो 3 सिटरुनि जो नज़म लिखियो, सोच जो अंधेरो आहे, सोच जो अंधेरो आहे, औरतुनि खे परखण में मर्द ॼण वॾेरो आहे। वाह वाह, सोच जो अंधेरो आहे, औरतुनि खे परखण में मर्द ॼण वॾेरो आहे। त असां ॾिठो आहे पढ़ियल लिखियल रोशन ख़्याल लिबरल माण्हू, पर जॾहिं औरतुनि जी का ॻाल्हि थी अचे त उन हवाले सां उहो माना शाउनिस्ट क़िस्म जूं, शाउनिस्ट मर्दनि जहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। ऐं हाणे सुनीता वारो केस ॾिसो न अची वियो आहे यार, हर कंहिंखे राइट आहे न, भला उन्हनि हिन वक़्त ताईं उन्हनि सां गुज़ारियो कहिड़े हालतुनि में कीअं, भला हाणे उन्हनि जो मुड़ुसु जेकॾहिं रज़ामंदी सां या कीअं बि हू हिकिड़ो स्टाम्प पेपर जेको हले पियो थो, उन असां वटि हिते फ़तवा था जारी थियनि। तव्हां कंहिंजी पर्सनल ज़िंदगीअ खे सोशल मीडिया ते खणी उनखे उनजी कैरेक्टर असैसिनेशन चङा भला जिन खे असीं पढ़िया लिखिया चऊं, दानेश्वर जी हिकिड़ी वॾी तशरीह आहे, दानेश्वर त असां वटि आहिनि बि अलाए न, पर सदाईंदा सभु को आहे, सदाईंदो आहे, पर उहे माण्हू ॾिसो कीअं लही था पवनि। इन में मां हिकिड़ो नज़म लिखियो, शौक़ीन फेमिनिस्ट। हिकिड़ा माण्हू त उहे हूंदा आहिनि जेके फेमिनिस्ट हूंदा आहिनि, ॿियनि खे वरी शौक़ु हूंदो आहे फेमिनिस्ट थियण जो, त उहे वरी अञा एक्सपोज थी वेंदा आहिनि जॾहिं उहे ज़ाहिर इहो कंदा आहिनि त असां रोशन ख़्याल आहियूं, पर रवैयनि में पंहिंजे या पंहिंजे घर में उन्हनि जो रवैयो कीअं आहे, समाजी लिहाज़ खां कीअं आहे, त पोइ अञा एक्सपोज थींदा आहिनि। त उहो बि मुंहिंजो हिकिड़ो नज़्म आहे, शौक़ीन फेमिनिस्ट। त पोइ रुगो फेमिनिज़म ते ई असांखे ॿुधाईंदो या कुझु रोमांस ते बि असांखे ॿुधाईंदो? हा बिल्कुलु, रोमांटिक त शाइरी भरी पई आहे। वाह वाह, भरी पई आहे शाइरी रोमांटिक। तव्हां कंहिंजी चूंड था कयो, इश्क जी फना जी? मूंखे लॻे थो फना जी करणु घुरिजे हाणे। हे बि हिकिड़ो कुझु गज़ल ॿुधाईंदुमि तव्हांखे रोमांटिक, पर हे हिकिड़ो नसरी नज़्म आहे। तूं मींहं में भिॼी पई या पंहिंजे हुस्न सां दुनिया जी गदलाण पई लाहीं। वाह वाह। तूं मींहं में भिॼी पई या पंहिंजे हुस्न सां दुनिया जी गदलाण पई लाहीं, तो समुंड में पेर ॿोड़िया या छोलनि खे आशीर्वाद पे ॾिनो। वाह वाह। समुंड में तो समुंड में पेर ॿोड़िया या छोलनि खे आशीर्वाद पे ॾिनो, तो टहक पे ॾिना या गुलाबनि खे खिलण पे सेखारियो। वाह वाह, गुलाबनि खे खिलण पे सेखारियो। तो टहक पे ॾिना या गुलाबनि खे खिलण पे सेखारियो, तो साड़ी पाती, तो साड़ी पाती या जवानीअ खे चेल सां ॿधी छॾियो। वाह। तो साड़ी पाती या जवानीअ खे चेल सां ॿधी छॾियो, तो लुड़क पे हारिया या दर्द जे दाइमी हुजण जी गवाही पे ॾिनी। वाह वाह। तो लुड़क पे हारिया या दर्द जे दाइमी हुजण जी गवाही पे ॾिनी, तो झुमर पे हईं या धरतीअ जे सदन जो थक पे लाथो। वाह। तो झुमर पे हईं या धरतीअ जे सदन जो थक पे लाथो, तो मेकअप पे कयो या मुंहिंजे इश्क खे ज़र्क बर्क पे कयो। वाह 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 वाह। तो मेकअप पे कयो या मुंहिंजे इश्क खे ज़र्क बर्क पे कयो, तो साह पे खयो या हिन काइनात खे जीअण पे सेखारियो। वाह 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 वाह। इतनी वॾी ख़बर कोई कुझु ॻाल्हियूं दिलि सां किथे किथे लॻनि थियूं। ज़बरदस्त। हिकु ॿियो बि नई कैफ़ियत में आहे, फना जो आख़िरी नज़्म आहे किताब जो, शर्त। मेकअप ते तुंहिंजो चहिरो ॾाढो सूट कंदो आहे। मेकअप ते या मेकअप तुंहिंजे चहिरे में? मेकअप उल्टो आहे। मेकअप ते तुंहिंजो चहिरो ॾाढो सूट कंदो आहे, मोबाइल कैमरा तुंहिंजी सेल्फीअ लाइ ईजाद थी आहे। तुंहिंजी सेल्फी? वाह वाह। मोबाइल कैमरा तुंहिंजी सेल्फीअ लाइ ईजाद थी आहे, पार्क जी छबर तुंहिंजे पेरनि खे ॾिसी वजूद में आई आहे। वाह वाह।
रंग तोखे पाइण लाइ कपिड़नि जे थाननि मां विछाइजी था वञनि। वाह वाह। रंग तोखे पाइण लाइ कपिड़नि जे थाननि मां विछाइजी था वञनि। आबशार तुंहिंजे वारनि जो हुस्न बयानु करण लाइ वहंदा था रहनि। वाह वाह। आबशार तुंहिंजे वारनि जो हुस्न बयानु करण लाइ वहंदा था रहनि। चंड तोखे वणाइण लाइ रोज़ नवां नवां रूप पियो मटाए। मींहुं तुंहिंजे जिस्म छुअण लाइ आसमान मां पंधु थो करे। समुंड तुंहिंजा पेर छुअण लाइ छोलियूं हणी रहियो आहे। आईनो तो लाइ लिया पाईंदो थो रहे। शाइरी मौसीक़ी मुसवरी तुंहिंजा मुख़्तसर तारुफ़ आहिनि ऐं इश्क तुंहिंजो हुस्न बयानु करण लाइ बुनियादी शर्त आहे। मूंखे हुन खां जेलसी फील थी थिए, जेकी बि आहे मूंखे साड़ थो थिए। अवां असांजी भाभी ॾिठी न आहे तॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो। ज़बरदस्त। मूंखे किथे किथे हुन नज़ार काबानी वारा माना ख़्याल पिया नज़र अचनि। माना त वाक़ई वाह वाह कमाल, मज़ो अची वियो। बाक़ी इहो जेको आहे ग़ज़ल हिकु तव्हांखे ॿुधायां रोमेंटिक, इहो ॻातो बि आहे हुन शफ़ी फ़क़ीर पुटु सिकंदर फ़क़ीर। तो सिवा ज़िंदगी जा निभाई हुई, सा त पंहिंजी न हुई सा पराई। न गुनगुना। तो सिवा ज़िंदगी जा निभाई हुई, सा त पंहिंजी न हुई सा पराई हुई। तेसि ताईं न थियासीं जुदा पाण में, जेसि ताईं असां में जुदाई हुई। वाह वाह। तेसि ताईं न थियासीं जुदा पाण में, जेसि ताईं असां में जुदाई हुई। जंहिं करे प्यार पंहिंजो न साॻियो रहियो, ॻाल्हि ॾिसजे त केॾी अजाई हुई। जंहिं करे प्यार पंहिंजो न साॻियो रहियो, ॻाल्हि ॾिसजे त केॾी अजाई हुई। जंहिं घड़ी मूं चुमियो तुंहिंजे रुख़सार खे, मुंहिंजे क़दमनि जे हेठां खुदाई हुई। वाह वाह। जंहिं घड़ी मूं चुमियो तुंहिंजे रुख़सार खे, मुंहिंजे क़दमनि जे हेठां खुदाई हुई। हू ज़माने अॻियां केॾो मजबूर हो ऐं ख़ुदा ताईं हुनजी रसाई हुई। हू ज़माने अॻियां केॾो मजबूर हो ऐं ख़ुदा ताईं हुनजी रसाई हुई। पाण सां बि करे ऐं छिरकी पियुसि, ॻाल्हि जेका सभिनि खां लिकाई हुई। जेतिरी बि गुज़ारे सघियुसि इश्क सां, तो लॻे ज़िंदगी बसि उहा ई हुई। तो सिवा ज़िंदगी जा निभाई हुई, सा त पंहिंजी न हुई सा पराई हुई। असीं त इलाही इम्प्रेस थियासीं, मुतासिर थियासीं। पर अव्हां कंहिंजी शाइरी खां मुतासिर थींदा आहियो? घणो करे कंहिंजी शाइरी पढ़ंदा आहियो? शाइरीअ में मां सदाईं इहा ॻाल्हि कंदो आहियां त शाइरीअ में ख़्याल जे लिहाज़ खां, कंटेंट जे लिहाज़ खां, उन में जेका गहराई आहे, स्कूल ऑफ थॉट जे लिहाज़ खां मां पंहिंजे वालिद अनवर पीरज़ादे जी शाइरीअ खां मुतासिर आहियां। पर मूंखे शाइरीअ में जेको इंस्पायर कयो, जेका रिदमिक शाइरी, ग़ज़ल जी शाइरी, उहा मां शेख अयाज़ खे जॾहिं पढ़ियो त उन मूंखे, छो त मुंहिंजी तव्हां शुरूआती शाइरी पढ़ो त उहा ग़ज़ल जी शाइरी आहे, ऐं उन में अयाज़ जा जेके ग़ज़ल आहे, सखी पिया खे मिली त चइजांइ चांदनी तो सिवा न थींदी, त इहो मुफ़ाइलातुनि जो जेको तवील सभिनि खां ॿाहिरि हूंदो आहे, असां शुरूअ में उन ते तबाह आज़माई कई। ऐं पोइ जेको मुंहिंजो ग़ज़ल मशहूरु थियो, जेको हनीफ़ला शाइरीअ ॻायो हो, वरी रहे थी झुड़ाली मौसम वरी उहो ई ख़्याल आहिनि, हवा मां ख़ुशबू अचे थी तुंहिंजी वरी उहो ई विसाल आहिनि। त इहा जेका पोइ असां शाइरी कई, उन में अयाज़ जो रोल हो। बाक़ी उर्दू शाइरी मूंखे तमामु घणी पसंदि आहे। उन में फैज़ अहमद फैज़ ऐं ग़ालिब खे पढ़ियोसीं, पोइ वरी परवीन शाकिर, अहमद फराज़, जॉन एलिया ऐं सॼी उर्दू शाइरी। पर ज़ाहिर आहे जेको भिटाईअ जो रिसालो आहे, उहो बेसिकली इंस्पायरेशन, ऑल टाइम फेवरेट उहो रहियो आहे। ऐं उन खां पोइ जदीद शाइरीअ में जेको बि सुठो लिखे थो, उन सॼी शाइरीअ खां माण्हू इंस्पायर थिए थो, मुतासिर थिए थो। इमदाद हुसैनी जी शाइरी असांजी रहनुमाई कंदी रही आहे। अॼुकल्ह हिकिड़ो सिंध में बहस इहो बि हल, शाइरी त तमामु घणी थिए थी पर मयारी न पई थिए। स्पेशली जेके असांजा सीनियर आहिनि उहे नौजवाननि खां इहे शिकायत कंदे नज़र अचनि था त सुठी शइ। एज़ ए यंग पोइट अव्हांखे छा थो, जेके अव्हांजे टहीअ जा नौजवान लिखनि था उहे कीअं पिया लिखनि? नसीर, हिन में ॻाल्हि इहा आहे त हिकु दौर जी जेका एनालिसिस आहे, मां सम्झां थो उहा उन दौर खां पोइ मुमकिन थींदी आहे।
छो त हिकिड़ो सोनू निगम हिकिड़े दफ़े इंटरव्यू पियो ॾिए, उहो पियो चए त जंहिं दौर में किशोर, लता, रफ़ी हा त उहे चवंदा त असांखां अॻु वारी टई क्लासिक आहे, ऐं असां था चऊं त किशोर, लता, रफ़ी क्लासिक आहिनि। हाणे अॻिते दौर ईंदो जॾहिं कुमार सानू, सोनू इन्हनि खे क्लासिक सम्झो वेंदो, त वाकई हाणे जॾहिं असां 90s जी म्यूज़िक ॿुधूं था त उहा हिन दौर जे लिहाज़ खां असांखे क्लासिक थी लॻे। त ईअं ई जॾहिं शेख अयाज़ जो दौर हो त उन वक़्तु इमदाद हुसैन चयो त मां जदीद सिंधी शाइरीअ खे अयाज़ खां अनवर ताईं सम्झंदो आहियां, पर उन खां पोइ वरी तव्हां ॾिसो त हाणे उन खां पोइ जेका टई आहे उन सीनियर शाइर अयाज़ गुल आहे, ऐं अयाज़ गुल खे असां हिकिड़ो वॾो शाइर सम्झूं था। दिल सुमरो आहे, अयाज़ जानी, हसन दर्स आहे, अयाज़ जानी आहे, रुबीना अबड़ो, ऐं पोइ इहो माना असल में जेका घणी शाइरी थी थिए, मां हिन खे सिंध जी ख़ुशकिस्मती थो सम्झां, छो त जॾहिं इहा शाइरी फिल्टर थी ऐं उन जी हिकिड़ी एनालिसिस थींदी त उन मां ज़ाहिर अहिड़ियूं शयूं निकिरंदियूं जेके हिक दौर खे रिप्रेज़ेंट कंदियूं। ऐं ॿियो अलमियो इहो आहे त जेको शेख अयाज़ ॾिया ॾिया लाट सां में जिन शाइरनि खे रिकग्नाइज़ कयो, उहे 10-12 शाइर हुआ ऐं उहे हिकिड़ा मुस्तनद शाइर थी साम्हूं आया त हा हे हिकिड़ा शाइर आहिनि। पर अलमियो इहो आहे त 90s खां पोइ जेका शाइरी थी थिए, जंहिंमें असां बि अचूं था ऐं ॿिया खोड़ सारा शाइर था अचनि, इवन हुन में रुबीना अबड़ो बि आहे, हुन में रुखसाना प्रीत बि आहे जेके हिकिड़ा मञियल शाइर आहिनि, हुन में अहमद सोलंगी बि आहे, हुन में खोड़ शाइर आहिनि। त उन्हनि जी ईअं का एनालिसिस न थी आहे जीअं शेख अयाज़ उन्हनि जी कई। त ईअं इमदाद हुसैनी आहे हिन वक़्तु, जंहिंखां को अहिड़ो तफ़सीली किताब सिंधी शाइरीअ ते लिखाइजे, उनजे फ़िक्र ते, उनजे टेक्निक्स ते, उनजे धाराउनि ते लिखियो वञे, त पोइ मूंखे नथो लॻे त जेका छंड छाण थी जेका शाइरी साम्हूं ईंदी उहा का असांखे मायूस कंदी, अञा बि असांखे फ़ख़ुरु थींदो। जन दोस्तनि अव्हांखे पहिरियों दफ़ो ॿुधो हूंदो, हू त केरु अव्हांखे न सुञाणे, इहो फेमिनिस्ट या रोमांटिक जेके अव्हांजा गज़ल या गीत न आहिनि, अव्हां मज़ाहिमती शाइरी बि ज़बरदस्त कयो था। फना में चिचरियल लाश जे उनवान सां हिकिड़ो मूंखे उहो आख़िर में असांखे ॿुधाए पोइ मोकिलींदी, माण्हुनि खे ख़बर पए त न अमर जी शख़्सियत जो हिकिड़ो पहलू इहो बि आहे। टाइम इलाही घटि हूंदो आहे असां वटि, ऐं दिलि चाहींदो त अञा मतिलबु शेर शाइरी हुजे। बिल्कुलु हीअ नज़्म आहे, बिल्कुलु मज़ामती शाइरी तमामु घणी आहे, ऐं हिकु जेको मिसिंग पर्सन्स ते हिकिड़ो नज़्म आहे असांजो सर्वेच जो जॾहिं मिलियो उनजे पस मंज़र में लिखियो मां, इहा ख़बर हुई हू तोखे जहिड़ो कोन छॾींदा, तुंहिंजे विछोड़े जा समूरा ॾींहं कूड़ा दिलासा ॿुधी बि असीं घर भाती पंहिंजे दिलि जे क़ब्रस्तान में तुंहिंजी क़बर ठाहींदा रहियासीं, जंहिंमें तोखे नेठि अची सुम्हणो हुयो, बसि एतिरी ख़्वाहिश हुई तुंहिंजो जिस्म मौत जे सूर सवा ॿियो को सूर न माणे, पर अॼु तुंहिंजो रस्ते ते उछलायल छियूं छियूं चिचरियल लाश ॾिसी रूह ई छिजी पियो आहे। को कंहिंखे ईअं बि मारे सघे थो जिन तुंहिंजे हथनि पेरनि जा नह पाड़ूं पटिया हूंदा, छा तिन जे ॿारनि जे हथनि पेरनि ते नह नाहिनि हूंदा, छा तिन खे सूर नाहे थींदो जिन तुंहिंजे हथनि जूं आङुरियूं भॻियूं हूंदियूं, छा तन जी दिलि हॾनि जी ठहियलु आहे, छा बिजलीअ जा करंट माण्हूअ जे जिस्म लाइ हूंदा आहिनि, जिन तुंहिंजे गोॾनि खे ड्रिल कयो छा तिन जो रूह ड्रिल थी चुको आहे, छा कातिल हुजण जा के मयार न थींदा आहिनि, छा कातिल हुजण जा के मयार न थींदा आहिनि, मारण ऐं बार बार मारण में वॾो फ़र्क़ु आहे, मारण ऐं बार बार मारण में वॾो फ़र्क़ु आहे, को बि जुर्म इन तशद्दुद खां वॾो कीअं हूंदो, को बि जुर्म इन तशद्दुद खां वॾो कीअं हूंदो, हुननि तुंहिंजा केतिरा ई क़त्ल कया आहिनि, असांजे जिस्म जा केतिरा ई हिसा कया आहिनि, तुंहिंजे जिस्म जा सभु ज़ख़्म असांजे जिस्म में मुंतक़िल थी विया आहिनि, तुंहिंजे जिस्म जो हर घाव हाणे असां लाइ तुंहिंजी यादि ऐं कातिलनि लाइ नफ़रत आहे। लफ़्ज़ न आहिनि बिल्कुलु। ऐं ही सर्वेज सां गॾोगॾु सॼी सिंध ऐं सॼे मुल्क मां जेके बि विया आहिनि, जिन जा बि विया आहिनि, उहे सभु माना ज़ाहिर आहे इहो सभिनी जी तर्जमानी कंदड़ हिकिड़ो, ऐं शुरूआति पाण ॾाढी सुठी कई, ही बि ज़ाहिर आहे, पर सच पुछो त दिलि माना तड़पे थो ऐं रोए थो, ज़ाहिर आहे
सर्वेज सां असांजूं बि कचहरियूं रहियूं या कुझु नसीब। सो अमर भाउ हाणे विंदे लख विंदे लाइक थोड़ी कॉमेडी थी वञे, सम्झो त हाणे टी किताब कहिड़ी था लिखो? हाँ, इश्क, फना ऐं टी जे लाइ छा था सोचो, कहिड़ो नालो हुजे? इहो तव्हां ॿुधायो त अञा मां सोचियो न आहे न, पर इहो आहे त मां इहो सोचियो आहे त मां हर किताब जो नालो वन वर्ड रखंदुमि। उनजो हिकु लफ़्ज़ हा, फना इश्क ईअं ई को हिकिड़ो ई महरक हूंदो हुनजो। ॿियो मसरूर जो बि आहे, सुरूर ऐं न इहो मुख़्तसर नाला असां वटि त माना सुरूर ऐं मुनफ़रत हुनजो। कुझु नाला अहिड़ा मुंहिंजे ज़हन में अचनि था जेके शो खां चवंदुसि पोइ त थी सघे उहे ॿुधाइजो। दोस्त चिड़ी शो खां पोइ ॿुधाइजो। सही आहे। सो तमामु घणी महिरबानी अमर Thank भाउ, you so ऐं much, इंशाल्लाह नेक्स्ट टाइम वरी असांजी ख्वाहिश हूंदी जेका असांजी भाभीअ में सुठी आर्टिस्ट बि आहे त विथ फैमिली इंटरव्यू जॾहिं हिननि जो असीं कयूं उहो वरी अञा वधीक दिलचस्प हूंदो। सो लख लाइक अव्हां टाइम ॾिनो ऐं नाज़रीन यकीनन अव्हांखे बि मज़ो आयो हूंदो। ऐं बिल्कुलु। ही उन ॻाल्हि जी गवाही आहे जेके माण्हू चवंदा त न सिंध में सुठी शाइरी न पई थिए, ही मिसाल अव्हांजे साम्हूं आहिनि ऐं अहिड़ा ॿिया खोड़ मिसाल आहिनि। ऐं जेके असांजा नौजवान आहिनि स्पेशली उन्हनि खे वरी सीनियर्स खां इहा शिकायत बि हूंदी आहे त उहे असांखे पढ़नि किथे था जो इहा दावा था करे छॾनि त सिंध में सुठी शाइरी न पई थिए। सो असांजी कोशिशि रही आहे त ईअं ई जेको नओं टैलेंट आहे उनखे पंहिंजे प्रोग्राम जो हिसो बणायूं। अमर भाउ खे असां नओं बि न चवंदासीं, सॼी सिंध सॼो मुल्क उन्हनि खे सुञाणे। ऐं मुंहिंजी ख्वाहिश हुई त उन्हनि जूं कुझु उर्दू में बि कुझु शयूं ॿुधूं हा, पर इंशाल्लाह नेक्स्ट टाइम वरी असांजे प्रोग्राम जो टाइम थियो हिते पंहिंजी पुॼाणींदे पहुचे थो। बहरहाल शो जो टाइम पंहिंजे इख़्तिताम ते वञी पहुतो आहे। इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। पंहिंजो इलाही सारो ख्यालु रखिजो।